अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया ASTV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में आऊं तव्हां सां गॾु आहियां वली मोहम्मद चार। नाज़रीन, सकरंड खां रिपोर्ट असांखे मोकिली आहे राजकुमार ओड। JUI पारां सिंध जे बरंदड़ मसइलनि ते मीडिया कॉन्फ्रेंस सकरंड में थी गुज़री। उन मौक़े ते JUI जे अॻुवाण मुफ़्ती ज़ैनुल राहो, JUI ज़िले नवाब शाह जे सदर हाफ़िज़ अब्दुल क़यूम चन्ना, एडवोकेट हाई कोर्ट करीम बख्श रिंद, मौलाना एहसानुल्लाह मोरोचो, मौलाना अब्दुल रशीद परिहाड़, इनकलाबी अरशाद कलर, मौलाना रुस्तम अमान लगारी, अमीर मौलाना मोहम्मद हारून खोड़हो, मौलाना हक नवाज़ महर, हाफ़िज़ तुफ़ैल जमाली ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध में धारियुनि जी आबादकारी ऐं ॿियनि ॿरंदड़ मसइलनि ते JUI जी जदोजहद खे वधीक तेज़ कयो वेंदो। हुननि चयो त सिंध में लाक़ानून जी इंतिहा थी चुकी आहे। रिश्वत ऐं सिफ़ारिश कल्चर उरोज ते आहे। ग़रीब माण्हू हिकु फाका कशी करण ते मजबूर आहिनि। महांगाई बदअमनी में इज़ाफ़ो थी वियो आहे। हुननि ऐलान कयो त 7 सेप्टेम्बर ते सकरंड बाईपास खां ख़त्म नबूअत रैली कढी वेंदी, जंहिंमें JUI जा सूबाई अॻुवान शिरकत कंदा। उन मौक़े ते सकरंड जे सीनियर सहाफ़ी ग़ुलाम क़ादिर चालियो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो। आख़िर में सहाफ़ियुनि जे मान में आजियानो पेश कयो वियो। ईंदड़ बुलेटिन ताईं वली मोहम्मद चारो तव्हां खां वठे थो इजाज़त। अलाह जी अमान में हुजो।